दिल जी गहराई सां भली कार चऊं त पाण पंहिंजे कीमती वक़्त मां वक़्त कढी महफ़िल खे मात बख़्शियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मुंहिंजो ख़ातमु मौलाना थिबो। गवर्नमेंट हायर सेकेंडरी कैंपस स्कूल कोटड़ी कबीर जे सीनियर उस्ताद मोहतरम अब्दुल करीम उर्फ़ AK मेमून खे ज़िंदगी जा 60 साल पूरा करे रिटायर थियण ते स्कूल जे उस्तादनि पारां शानदार अलविदाई आजाणो ॾिनो वियो। उस्ताद बिरादरीअ पारां खेसि वॾे शान सां भेटा पेश कंदे खेसि अलविदा कयो। तक़रीब में उमेद अली थिबो, साबिक़ TO गुलाम सिंह हुलियो, अब्दुल कईम पीरज़ादो, प्रिंसिपल मंज़ूर हुसैन कीरियो, दरगाह खान चन्ना, अब्दुल हसीब, नजफ़ आमिर, यासिर जट, बशीर अहमद मेमण, गुलाम शबीर हाले पोटो, कुर्बान अली सातो, अली मदा सातो, मोहम्मद कासिम सातो, आदिल सातो, ख़ादम जलबाणी, यया मेमण, इफ़्तिखार मेमण ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। अलविदाई तक़रीब जी शुरूआत उस्ताद बशीर पवर कलाम पाक सां कई। स्टेज सेक्रेटरी फ़राज़ उस्ताद यूसुफ भट्टी ऐं उस्ताद आदिल सातो सर अंजाम ॾिना, जॾहिं त स्कूल जे प्रिंसिपल मंज़ूर हुसैन कीरियो महिमाननि खे अचाणो ॾिनो। उस्तादनि पारां अजरकूं, सिंधी टोपी, खोड़ सारियूं ड्रेसूं, पैसनि जा हार ऐं मालाऊं खेसि पारायूं वयूं। मौलाना थिबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटड़ी कबीर।